तवज्जो कयो ओ मुजा दोस्त अजीज अल्लाह जे कुदरत सा जदे काबतुल्लाह शरीफ केड़ो काबो जने तवा सा मोहड़ करे नमाज पढ़दा हो कुछ घड़ियों वेहो गौर सा बुधो जल्द तवा के फारग ता कयो इन काबतुल्लाह जी हिकड़ी गाल तो तवा के बुधाया जदे इयो सुनो काबतुल्लाह शरीफ शहीद थी चुको हो अल्लाह जी कुदरत हुई बारिशों घड़ी हुयो अग में ठहल हुयो ज़बून थी वयो हो किरी पयो शहीद थी वयो ओ मुजा दोस्त अजीज जेडी मल उन काबतुल्लाह शरीफ सोने के ठाहण जो प्रोग्राम थियो हेडे तवज्जो करे बुधो ठाहण जो प्रोग्राम थियो मक्के जी सरजमीन मक्के जो शहरा ठाहियो त काबतुल्लाह शरीफ के लेकिन दुनिया जो दस्तूर मस्जिद भी ठहरा बिया हिकड़े के अगवान कबोआ घर भी ठहराबो आ हिकड़े के अगवान कबोआ अन्या ऐलाने नबूवत भी कोन थियो अन्या ऐलाने नबूवत भी कोन थियो सबनी सलाह कया काबो त ठहरायो पर न काबे जे ठाहण जेला अगवान के कयो वडा वडा सरदार बैठा होया वडा वडा नाले वारा बैठा होया को चवे के कयो को चवे के कयो जे जो नालो वठन त फलाना तो के कयो वो चवे त मां अगवान कोन थींदुस छो न तो थी जे जगह ते सुनो मोहम्मद रसूलुल्लाह जे उन जगह ते बेजी जरूरत ही काने का सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तवज्जो कयो मुजा दोस्तो अन्या ऐलान नबूवत भी कोन थियो लेकिन मुझे अल्लाह जो प्यार दिसो ए कह जो प्यारा जो अल्लाह जो प्यारा कह जो प्यारा अल्लाह जो प्यारा कैसा प्यारा जो मदीने जे ताजदार सा प्यारा मुजा दोस्त अजीज मदीने जे ताजदार सा मुझे करीम रब जो एडो प्यारा दिलन के केर बदलाइंदो आ जो मुझो रब बदलाइंदो आ मुझो करीम रब मक्के जे मुशरिकन मक्के जे काफरन के त छड करे पर जेके मक्के जा वडा वडा सरदार होया जेके वडा वडा रईस होया उनन जे दिलन में मुझे करीम रब मदीने वारे जेला एतरो त प्यार विझी छड़ियो एतरी त मोहब्बत विझी छड़ी जो मुजा दोस्त अजीज जेडी मल काबे जे ठाहण जो प्रोग्राम पियो चे सभिनी चयो त अगवान बियो न थे अगवान सुनो महबूब मोहम्मद थे सुभान अल्लाह एरे तवज्जो कयो स्टेज ते वेठल मोहम्मद ईसा इमरान घट गालायो एरे तवज्जो कयो ए पैसन जी दुनिया न हलंदी इते इश्क जी दुनिया हलंदी ए दुनिया धूड़ पई ते पाए सब इते पई हुंदी करोड़ अरबे खरबे व्या हलिया ए कब्र में कोन हलंदी कब्र में हलंदो तो सुनो मोहम्मद मीर मदीने सुभान अल्लाह एरे तवज्जो कयो ओ मुजा दोस्त अजीज अल्लाह जो प्यार मुझे महबूब मदीने वारे मीर सा निहार मुझे बेनियाज रब के दो पांजे महबूब सा प्यार कयो उनन दुश्मनन के ना खबर भी काने का त ही जवान केरा पर मुझो अल्लाह उनन जे अंदर में प्यार थो करे जेडी मल भी हथड़ो खणन मक्के में वडे में वडो सादिक केरा चो सुनो मोहम्मदा अमीन केरा सुनो मोहम्मदा शरीफ केरा सुनो मोहम्मदा सब कौदी का सच्चो केरा सुनो मोहम्मदा या उनन जी जुबान पई बोले जुबान उनन जी ही बोल रहण वारो मुझो रब पियो बोलाए सुभान अल्लाह ओ मुजा दोस्त अजीज गौर कयो जदे सबनी या सलाह कया सबनी के खबर काने का नहीं सुनो केरा पर उन वक्त पे मुझे सुने के खबरा तमा मुस्तफा जी उम्मत कहड़ी आ सुभान अल्लाह कयो मुजा दोस्तो जेडी मल सबनी मुकर्रर कयो त मुझो महबूब मदीने जो मीर काबे जी तमीर कराए अगवान सुनो थे त मुझो मदीने जो मीर रात जो दुआ थो घुरे ओ मुजा मौला सुभान अल्लाह ओ मुझा करीम रब तू जानी थो मुखे भी जान दिनी थई सुभान अल्लाह तू जानी थो तुझो इल्म गैबिया मगर मुझा करीम रब मां मुस्तफा के भी पढ़ाइण वारी तो रब जी ज़ाता सुभान अल्लाह इल्म सिखाइण वारी तो रब जी ज़ाता अर्रहमान अल्लमल कुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमाए छो रहमान पांजे हबीब के पढ़ायो लेकिन दुनिया
वारो मथा को सुभाणे तो सा सवाल करे। अल्लाह पढ़ायो ता है पंहिंजे महबूब के, लेकिन अल्लाह जे ज़ात हीअ ॻाल्हि सेखारिया हीअ न सेखारिया। उनके भागड़ो पाए चवीस दरिया भुलजी पयो आहे। भुलज न रब्बे ज़ुल जलाल जे सुहिणे क़ुरान करीम दे निहार मुझे बेनियाज़ रब पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ला फरमायो व अल्लमक मा लम तकुन तालम। ओ मुझा महबूबा जी मुझा करीम रब तुझे बेनियाज़ रब वो सब कुछ तोखे सेखारे छॾियो, वो सब कुछ तोखे ॿुधाए छॾियो, वो सब कुछ तोखे पढ़ाए छॾियो आहे। जेको मुझा मुस्तफ़ा तुझे रब जे कुदरत वटि मौजूद हुयो उन्हें पंहिंजे कुदरत सां तो महबूब के सब कुछ ॿुधाए छॾियो आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। अजीज़ाने मन हेडे तवज्जो कयो। बंद कर पघर नहीं तो सीधो अजीज़ाने मन हेडे तवज्जो कयो। मुझे बेनियाज़ रब कुरान करीम जे अंदर ऐलान इहो कोन कयो त मुझा महबूब तोखे ही इल्म सेखारियो थम, ही कोन सेखारियो थम, ही ॻाल्हि ॿुधाई थम, ही कान ॿुधाई थम। मुझे रब फरमायो मुझा महबूब व अल्लमक, ओ मुझा महबूबा तुझे बेनियाज़ रब वो इल्म तोखे सेखारियो आहे। कहिड़ो मालम तकुन तालम। ओ मुझा पुनल जेको कुछ भी तू न जानदो है वो सब कुछ तुझे रब तोखे सेखारियो आहे। ये चई मुझे करीम रब अञा वॾो ऐलान करे छॾियो वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। मुझे बेनियाज़ रब ऐलान कयो ओ मुझा महबूब इहो काफ़ी ना गए त तुझे रब रुगी तोखे इल्म ता करे छॾिया, उहे त सभई अता कया पर तुंहिंजो रब ऐलान करे रहियो आहे सुहिणा इल्म त सभई ॾिना मैं, राज़ त सभई ॿुधाया मैं, पर तुंहिंजो रब अञा वॾो तो दे मेहरबान। याने मुझा सुहिणा मता को सुभाणे ये चवे इल्म ता थस पर अख्तियार कोन थस। मां रब ऐलान कया तो सुहिणा इल्म त अता करे छॾिया मई पर अञा वधीक मेहरबान हा। रुगी तूं हथड़ा खणंदो वींदे मां रब क़बूल कंदो वींदुसि। मक्के जे सभिनी माण्हुनि तवज्जो कयो, मक्के जे सभिनी माण्हुनि मुझे मुस्तफ़ा के मुक़रर कयो, मुझे मुस्तफ़ा करीम रब खां दुआ घुरी ओ मुझा मौला, ओ मुझा मौला मां मुस्तफ़ा ॾिसी रहियो हां, तू खुदा भी जानी थो हे काबो तैयार भी थियणो आहे। हिकिड़े ॾींहुं मां मौला तुंहिंजे दरबार में दुआ घुरंदुसि, इहो काबो क़िबलो करे भी तोखे ॾियणो आहे। ओ मुझा मौला उहो ज़मानो भी ईंदो, तवज्जो कर ॻोठ खबड़ खान सोलंगी वारा। ओ मुझा मौला उहो ज़मानो भी ईंदो जॾहिं मां मुस्तफ़ा करीम जा ग़ुलाम लखन जे तादाद में हिन काबे जो तवाफ़ कंदा, करोड़न जे तादाद में हिन काबे जो तवाफ़ कंदा, मगर मुझा मौला हिन काबे जो दर मुझे गरीबन जे ला कोन खुलंदो, मुझे यतीमन जे ला कोन खुलंदो, मुझे मिस्कीनन जे ला कोन खुलंदो। हिन काबे जो दर खुलंदो ज़रूर मगर खुलंदो कंहिंजे ला अमीरन जे ला खुलंदो, वज़ीरन जे ला खुलंदो, बादशाहन जे ला खुलंदो। ओ मुझा मौला दुनिया के अमीर वज़ीर बादशाह प्यारान मौला तू जानी थो, मां मुस्तफ़ा के पंहिंजा गुनहगार भी प्यारान। ओ मुझा मौला अहिड़ी मेहरबानी फरमा जो मुझा गुनहगार भी हिन काबे जे अंदर वेही नफल पढ़ी नमाज़ूं अदा कर। सुभान तो असां कहिड़ो प्यार कयो आहे। हेॾे तवज्जो कयो, असां पंहिंजे मौज में यार पंहिंजे मौज में लॻो पियो आहे। हेॾे तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तो,
पैसन जा पुजारी हुजो ढंढ में हण पैसन के असा इश्क वारा हो ने इश्क में अचो जिंदगी जो हाने कोई भी न थे बस पैसा पैसन के धुड़ जो ने गाल बुधो अगर हिकड़ी भी इश्क जी गाल थी वई दिल में वेही वई तो यार राजी थियो तो सब कुछ मिली अजीजा ने मन हेडे तवज्जह कयो हेडे निहारियो मुझे मदीने वारे मीर जो पांजे गुलामन सा प्यार निहार केतरो मुझे मदीने वारे मीर जो पांजे गुलामन सा प्यारा जो अञा ऐलान नबुवत भी कोन थिया तो भी दुआ तो घुरे मुझा मौला तू मालिक आहीं तू खालिक आहीं तू मुसब्बबुल असबाब आहीं मुझा मौला एड़ो को पांजे कुदरत सा एड़ो को पांजे कुदरत सा सबब बना जो काबो बिठही वने ऐ काबो रहजी वने जो मुझा गुनहगार उते अची नफल पढ़न तमाम मुस्तफा राजी थिया सुभान अल्लाह सुबह थियो मुझे मुस्तफा करीम ऐलान फरमायो काबो ठहरायो था मगर एकड़ो शर्ता कहड़ो शर्ता मुझे मुस्तफा करीम फरमायो सबको हलाल जी कमाई खणी तवज्जो के छा करे सबको हलाल जी कमाई खणी अचे काबतुल्लाह ठंदो जरूर मगर हर एक कमाई सन हलाल जी कमाई खणी अचो हलाल जा पैसा जेतरा भी गड थींदा काबो तामीर कंदासी जुबान मुस्तफा जी हली रही आ हुक्म यार जो हली रहियो आ ऐ मुजा दोस्त बेड़ो वरी उम्मत जो तरी रहियो आ गौर कर किए तरी रहियो आ मुझे मुस्तफा ऐलान कयो सबको पैसा खणी आयो जो जेड़ो हाल हो खणी आया जेडी मल सब जे को माल गड थियो आडो रखियो वयो मुझे मुस्तफा करीम मुशावरत फरमाए पाण फरमायो जेको कुछ माल गड थियो आ हाने काबे जे ठाहण वारा भी वेठा हन ठहराइण वारो भी वेठो आ काबतुल्लाह जे करे सजो ठाहींदासी गौर कजो जे करे सजो ठाहींदासी त काबतुल्लाह छित ताईं कोन पहुंची सकंदो पर जे करे हिकड़ो हिस्सो छडे करे अधो हिस्सो ठाहींदासी या टे हिस्सा ठाहींदासी त छित ताईं पहुंची विंदो सभिनी इनकार न कयो सभिनी चयो हा इए ही कयो मुझे यार जी दुआ रब कबूल कईया जेके मदीने वया हो मक्के वया हो मोहम्मद यूनुस भी वेठो आ अज साईं सिकंदर कोन आयो आ हर साल विंदो आ या भी दोस्त वेठा हो हतीम जंहिंजो नालो आ जेके हती में काबा सदबो आ असल में इहो खुद काबो आ मुझे मुस्तफा करीम जी दुआ रब कबूल कई काबो ही ठही वयो इहो टुकरो रहजी हो मुझे मुस्तफा खुश दो अल्लाह महबूब के खुश कयो कंहिंजे ला खुश कयो त ओ मुझा सोना काबे जो दर तक केडी महल खुलंदो पर हिन हतीम के मां रब तुझे उम्मत जेला 24 कलाक खोल राय छदींदुस हेडहू भी अचन उन्हन जी मर्जी हेडहू भी अचन उन्हन जी मर्जी हूं तो काबो मीज़ाबे रहमत भी उन जे मथा होंदो पहुंचंदा वीदा मां खुदा बेड़ो पार करे छदींदो मां सुभान अल्लाह यो जेको हतीम काबतुल्लाह जो हिस्सो असल में काबे जो हिस्सो पर अल्लाह ताला जे महबूब दुआ घुरी कहजेला तो वही सा गुनाहगारन जेला तो मुझा मौला इंदो ज़ियाल हक तरह बि काबे जो दर खुलंदो इंदो मुशरफ खान तरह बि काबे जो दर खुलंदो इंदो नवाज शरीफ तरह बि काबे जो दर खुलंदो इंदो जगरे इमरान खान तरह बि दर खुलंदो आसिफ ज़रदारी खान इंदो तरह बि दर खुलंदो पर मोहम्मद यूनुस मिस्कीन के केर सुञाणदो कहीं बे गरीब के केर सुञाणदो ओ मुझा मौला ये दुनिया वारन के प्यारा हन मां मुस्तफा के पांजा गरीब उम्मती प्यारा ओ मुझा दोस्तो अजीजो मुझो आका सदाई दुआऊं घुरंदो आ ओ मुझा करीम रब दुनिया में भी मां मुस्तफा के गरीबन सा रहा जा जरे क़यामत जो दिहाड़ो थे मौला उते भी मां मुस्तफा के गरीबन गुनहगारन जो मुझा मौला भर झलो करे बिहार जा तो मुझा दोस्त अजीज गरीब कहरा अमीर कहरा चो गरीब हुआ जिनजे दिल में इश्क मुस्तफ़ा मौजूद ना है गरीब हुआ जिनजे दिल में महबूब जी निस्बत ना है वो अमीरा जिनजे
दिल में मदीने वारे जो प्यारा उन जो हिते भी बेड़ो पारा तो हुते भी बेड़ो पारा। दिल खोल जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जे ज़ात मुझे महबूब अल्लाह छा फरमायो या अय्युहन्नास आए इंसानो। अल्लाह छा फरमायो आए इंसानो मुझे करीम रब जा परवानो गौर कयो मुझे अल्लाह ये कोन चयो त या अय्युहल मक्का या अय्युहल मदीना या अय्युहल मुस्लिमून या अय्युहल लजीना आमनू। अल्लाह ये कोन चयो ओ मक्के वारो या ओ मदीने वारो या ओ मुसलमानो या ओ मोमिनो मुझे रब फरमायो या अय्युहन्नास। बुद्धि छड़ो कायनात में रहने वाला इंसानो मनो था या न था मनो प्यार कयो था या न था कयो मुझे महबूब जा गुलाम आयो या ना हो ओ इंसानो बुद्धि छड़ो मौला केड़ो ऐलाना मुझे रब फरमायो कद जा बेशक आयो तव्हांजे तरफ मिर कद जाअकुम बुरहान। आयो तव्हांजे तरफ दलील बणजी छा बणजी आयो गाला गाला छा बणजी आयो हाणे दलील के थोड़ो खोलिया पो भले झट बस कया ये कयो न चओ आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु जो लगी वही बहार आयो 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 सरकार बाहु जो लगी वही बहार दिल्ली चले झूम जमा मतलब बेरा मरहबा जमा मतलब बेरा मरहबा जमा सरकार जी अहमद दिलदार जी अहमद आका जी अहमद चो आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु जो लगी वही बहार दिल्ली चवेती झूम जमा मतलब बेरा मरहबा जमा मतलब बेरा मरहबा जमा। दुआ है मुझी तरफ रखो तहां भी मुझला दुआ घुरो ये महबूब जे इश्क में नात पढ़ा पे पढ़ंदे पढ़ंदे दम परवास थी वई महबूब जे इश्क में महबूब जे नात पढ़ंदे पढ़ंदे जेकर दम निकरी वजे तो इन का वधिक ॿियो छा खपे। छा बिथी पे मीलाद करण न छॾींदासी या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासी। छा बिथी पे मीलाद करण न छॾींदासी या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासी। दुश्मन लाई तलवार दुश्मन जल तलवार बाहु जो लगी वही बहार दिल चवेती झूम जमा मतलब बेरा मरहबा
मोहम्मद कबीरा मरहबा जमा सरकार जी अहमद दिलदार जी अहमद आका जी अहमद दीवाने जो आए हो नारो सदा मरहबा सदबार सोना खुश अजो सारो संसारो बाहु जो लगी पई बहार दिल चवे दिल चवे दिल चवे झूठी जमा मतलब बेरा मरहबा जमा मोहम्मद सब बेरा मरहबा जमा चौ चौ आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु जो लगी पई बहार दिल चवे झूठी जमा मतलब बेरा मरहबा जमा अहिड़ो रही पर खुश जाते जाते दिल सा असा मिलाद कयो अहिड़ो रहे पर आह मिलियो खुश छो न थियो जाने ऐं दिल सा असा छो मिलाद कयो हर आशिक निर्वारो हर हिक आशिक निर्वारो बाहु जो लगी पई बहार दिल चवे झूमी जमा मतलब बेरा मरहबा पोड़ो मौलवी बिवे पर जन चरे लाशारी और लाउड अचे तो घड़ी खला वो जवान थी तो अजीज़ान मन तवज्जह कयो मुझे बेनियाज़ रब पंहिंजे सोने कुरान करीम जे अंदर इंसान आजाद के फरमायो ओ इंसान जी मुझा करीम रब जेको दिल पर तवां दे आयो आ पाण कोन आयो आ मुंह मोकिलियो कहीं मोकिलियो रब फरमाए तो मिर रब्बिकुम परवरदिगार पंहिंजे तरफ का मोकिलियो छा बनाए मोकिलियो बुरहान छा बनाए मोकिलियो नबी बनाए मोकिलियो रसूल बनाए मोकिलियो पैगंबर बनाए मोकिलियो सब शान ॾेई मोकिलियो मगर मुझे रब फरमायो मां पंहिंजे महबूब के बुरहान बनाए मोकिलियो बुरहान जी माना चाहे चो बुरहान माना दलील बहराड़ी जो माहौल थोड़ो खोलिया थोड़ो गाल के खोलिया बुरहान मना दलील बुरहान मना हाने दलील कंहिंजे तरफ खां गल गल कंहिंजे तरफ खां आयो अल्लाह जे तरफ खां अल्लाह हुन के मोकिलियो कोर्ट में केस हलंदो वकील कबो वकील कबो छाजेला वकील कबो त जेका मुझी दावा है उन दावा के सच्चे साबित करण जेला वकील दलील दींदो याने मुझा दोस्त दावा जेला दलील हुंदो
जेकरे को चवे त मां मौलवी हां या दावा है चेबुस दलील दे जरे अरबी पढ़ी बुधाए कुरान पढ़ी बुधाए मुझे मुस्तफा जी हदीस पढ़ी बुधाए चेबो हावा के तू मौलवी हां जेको जे गाल जी दावा कंदो आ उन जेला दलील हुंदो आ ओ मुझा मौला तो पांजे महबूब के दलील बनाए मोकलियो आ छाजो बनाए मोकलियो आ आशिकन लिखियो अल्लाह जे ज़ात पांजे बानन के बुधायो ला इलाहा इल्लल्लाह इहा दावा है ऐ मुहम्मदुर रसूलुल्लाह उन जो दलीला दावा चाहे गला गला दावा चाहे हर दौर में दावा हिकड़ी रही आदम भी चयो ला इलाहा इल्लल्लाह दलील बन्यो आदम सफीउल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दलील बन्यो इब्राहिम खलीलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दलील बन्यो मूसा कलीमुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दलील बन्यो मूसा रूहुल्लाह ओ मुझा दोस्त ने तवज्जो कयो जेतरो दलील मजबूत हुंदो आ एतरो ही मजबूत हुंदो दावा एतरी मजबूत हुंदी आदम अलैहिस्सलाम का वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं दावा हिकड़ी रही कहड़ी चो ला इलाहा इल्लल्लाह दिल खोले चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दावा हिकड़ी ही रही लेकिन दलील अलग अलग ई दावया आदम सफीउल्लाह पांजे दौर जो दलील मूसा कलीमुल्लाह पांजे दौर जो दलील इब्राहिम खलीलुल्लाह पांजे दौर जो दलील नूह नजीउल्लाह पांजे दौर जो दलील ईसा रूहुल्लाह पांजे दौर जो दलील जे वक्त में हर दलील ईंदो वयो जेतरो दलील मजबूत हुयो एतरो दावा पखड़ी भी रही हाने इन जी खबर कीअं पवे त दावा केतिरिया दलील केतिरो आ हिकड़ी गाल करे तुझो अंदर ठारिया मुझे मदीने जे मीर फरमायो कह फरमायो गला गला कह फरमायो मुझे मदीने जे मीर फरमायो थोड़ो लफ्ज़न ते तवज्जो कजा जदे कयामत जो दिहाड़ो थी ये एड़ी गाल पियो बुधाई जैमें न कहे देवबंदी के इख्तिलाफा न कहे शिये के इख्तिलाफा न कहे अहले हदीस के इख्तिलाफा के भी इख्तिलाफ कोने सब चवंदा या गाल सच्चा पर जेको पुठिया वरी राज बुधाईंदो सुते वरी सब को साइड करे बीही रहंदो मुझे सुने मदीने जे मीर बुधायो जदे कयामत जो दिहाड़ो थींदो महशर जो मैदान बर्पा थींदो आदम अलैहिस्सलाम का वठी करे कयामत जे अचण ताईं तमाम अंबिया भी मौजूद हुंदा तमाम उम्मतूं भी मौजूद हुंदियूं महशर जे मैदान जे अंदर तमाम इंसानन जो 120 सिफ़ूं हुंदियूं घड़ियों सिफ़ूं हुंदियूं गाला गाला घड़ियों सिफ़ूं हुंदियूं गोठ खबड़ कान सोलंगी वारा बुधा हकड़ा फकीर तवा भी गद आवाज करे बुधायो घड़ियों सिफ़ूं हुंदियूं कज़ाक फकीर बुधायो घड़ियों सिफ़ूं हुंदियूं 120 सिफ़ूं हुंदियूं थोड़ो अगते निहार मुझे मदीने जे मीर छा फरमायो आशिकन जी ते ठरी पे ओ मुझा करीम रब तुझा लख एहसान यार तदिनुई पैदा तकड़ो हुई पर जे मूसा अलैहिस्सलाम जे दौर में करी तर भी तुझी मर्जी हुई हजरत नूह जे दौर में पैदा करी तर भी तुझी मर्जी हुई अज पांजे नसीबन ते नाज करे चो ओ मुझा मौला तुझा लख एहसान जो पैदा तक कई पर कुर्ब करे पांजे महबूब मुस्तफा जो उम्मती बनाए छॾियई अज तो के कदर कोने को छो त दीन मिलियो तई मुफ्त में कुरान मिलियो तई मुफ्त में नमाज मिली तई मुफ्त में अज़ान मिलियो तई मुफ्त में जेके कुर्बानियों सहाबा दिनियो जन बचड़ा कुर्बान कया जन घर कुर्बान कया मिल्कियतूं कुर्बान कयूं घरन का बेघर बन्या कन मक्को छडियो कन मदीनो छडियो सब कुछ छडियो कहजे करे हिक यार जे रज़ा जे ला दीन जे सर बुलंदी ला अन्या थोड़ो अगते वध सबनी सहाबा पांजो कुर्बानियों दिनियो लेकिन कुर्बानी जी इंतहा वरी मैदान करबला में मुझे दिल पर हुसैन करे दिखारिया हर सहाबी पांजे पांजे दौर जे अंदर
इन दीन जे बूटे के पानी दींदो रहो कदे बचड़न जे खून जे सूरत में कदे पंहिंजे जिस्म जे खून जे सूरत में कदे औलाद जे सूरत में कदे मिल्कियतुन जे सूरत में कदे हिजरत जे सूरत में हर सहाबी इन दीन जे बूटे के पानी दींदो रहो लेकिन जरे करबला जो मैदान आयो मुझे दिल पर हुसैन अर्ज कयो ओ मुझा मौला मुझे मुस्तफा करीम जे हिक हिक गुलाम पंहिंजो कुर्बानियूं ॾिनियूं हिन दीन जे बूटे के पानी ॾिनो लेकिन मुझा मौला अज तुझे महबूब मुस्तफा जो नवासो तुझे करबला जे मैदान में पहुंची दुआ तो घुरे मौला अज एतरो पानी हिन बूटे के ॾई छॾ जो वरी क़यामत ताईं इहो बूटो कॾहिं भी उञई न करे। दुनिया जी तारीख गवाह करबला जे मैदान ते निगाह कयो दुनिया जे अंदर सबको अल्लाह का घुरंदो लेकिन जरे करबला जो मैदान आयो नहीं मुहर्रम जी रात मुझो दिल पर हुसैन पंहिंजे यार जे दीदार में मस्ता बचड़ा कुरान करीम जी तिलावत दुनिया जी का हिकड़ी तारीख बुधायो जिते 3 ॾींहनि जा उञा ऐं बुखिया हुजन मगर ज़ुबान ते कोई भी कुरान हुजे 3 ॾींहनि जी बुखूं भी हुजन उञूं भी हुजन दुश्मनन जो घेरो भी हुजे मगर काई परवाह न हुजे ज़ुबान ते कुरान हुजे ओ मुझा दोस्त अजीज अल्लाह जी हमदो सना हुजे मुझे महबूब मुस्तफा ते दुरूद ओ सलाम हुजे ओ मुझा दोस्त अजीज जने सुबह जो टाइम थियो मुझो दिल पर हुसैन भी जदो मौला हुकुम कर हिकड़ो दे मौला दिनम ॾई करे वरी पंहिंजे कुल्हड़न ते पाण खणी अचे कुरान जी आयत बुध मौजू छिड़ी आयो कुरान करीम जी आयत बुध मुझे बेनियाज रब पंहिंजे प्यारे नबी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जेला हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जेला मुझे सुन रब कुरान करीम में फरमायो इन हाज़ा लहुवल बलाउल मुबीन अल्लाह जो कुरान खोल मुझे बेनियाज रब पंहिंजे सुने कुरान करीम में बुधायो बेशक हिकड़े पीउ जेला पुट जी कुर्बानी वडी आज़माइश पीउ जेला हिकड़े पुट जी कुर्बानी वडी आज़माइश हालांकि कुर्बानी थी बिना है अगे रब पंहिंजी रज़ा ॾेखारे छॾी जन्नत मां दुंबो अची वियो नबी जेला रब फरमाए हिक पुट जी कुर्बानी आज़माइश जरा करबला जे मैदान दे निहार नबी सा बरोबरी ना है लेकिन मुझे महबूब मुस्तफा जे बचड़े जो जिक्र निहार अल्लाह जे तरफ का हुक्म थींदो बचड़ो तैयार करे पीउ पंहिंजे बचड़े के तैयार करे घोड़े सवार करे काॾे मोकिलींदो पीउ तैयार करे बचड़े के मोकिलींदो काॾे कमाए अच नौकरी करे अच जिंदगी सुनी गुज़रे अज मुझो दिल पर हुसैन भी कमाण ला बच्चे के मोकिले रहियो लेकिन काॾे मोकिले रहियो वञो मैदान में हिन जिस्म ते तीर सही नेज़ा सही कमाया कीअं कमाया जिस्म ते तीर नेज़ा सहंदो मुझो यारो राज़ी थी पवंदो त मुझो नानो मुस्तफा राज़ी थी पवंदो अजीज़ाने मल पंहिंजे जिगर दे निहार पंहिंजे दिल दे निहार पंहिंजे ईमान का पुछी पो जवाब दे दुनिया जे अंदर वो कहिड़ो दिल पर पिया जेको इए पंहिंजे पुट के मोकले पुट पंहिंजी जान कुर्बान करे वरी पाण वञे ऐं पंहिंजे कुल्हड़े ते पंहिंजे बचड़े जो मयत लाश खणी पंहिंजे कुल्हड़े ते अचे करे पंहिंजे खीमन जादो सुम्हारे सिधो करे वरी अर्श दे निहारे च मौला हुकुम कर हाणे ॿियो कहिड़ो ॾियां ओ मुझा मौला हुकुम कर हाणे ॿियो कहिड़ो ॾियां वरी पंहिंजो ॿियो बचड़ो तैयार करे मोकिले वरी भाइटियो तैयार करे मोकिले वरी गुलाम तैयार करे मोकिले जीअं उहे ज़मीन ते किरंदा वञनि कुल्हड़नि ते खणी सुम्हारे वरी चवे मौला अञा छा ॾियां मुंहिंजे दिल पर हुसैन करबला जे मैदान में दुआ घुरी मौला अॼु दीन जे बूटे खे अहिड़ो पाणी ॾियण थो चाहियां जो वरी क़यामत ताईं कॾहिं बि इहो बूटो उञई न करे। मां अर्ज पे कयो तो असांजो इन करे मगिया जो दीन मुफ्त में मिलियो जन कुर्बानियूं ॾिनियूं उन्हनि खां पुछत मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दीन कीअं आयो दीन कीअं ठहियो ॻाल्हि अलाए किथां पे कंहिं महिल काॾे हलियो वियुसि फिरोही फ़क़ीर मूंखे ॿुधा जेसीं सलाद पढ़ायूं त किथे ॻाल्हि पे कईसीं चओ सल्लल्लाहु
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मता जो त कन में ला छा ॻाल्हाए मांस अज हाफ़िज़ साहब भुलिजी पियो। हाँ मुझा दोस्त अजीज हाणे मां तो हाफ़िज़ साहब ॿुधाई तू होशियारी कर इएं न कर असां फ़कीर ज़रूर आहियूं अलाए काॾे को काॾे ज़रूर वेंदा आहियूं पर जॾहिं भुलिजी पवंदा आहियूं कंधु हेठि करे पंहिंजे मुर्शिद ॾे तवजह कंदा आहियूं त ॻाल्हि आॾो अचे वेंदी आहे। गाल कड़ी पे कयम मां तो ॿुधाई कड़ी गाल पे कयम क़यामत जो दिहाड़ो थींदो 120 सिफ़ूं हूंदियूं। घणो सिफ़ूं हूंदियूं 100 याद आयो 120 सिफ़ूं हूंदियूं। मुझे महबूब मुस्तफ़ा छा फरमायो अर्ज़ पे कयम त गाल ॿुधी दिलि ठरी पवंदई बाग मदीने वरी पवंदई भाग मदीने ओ मौला मदीनो दिखार पोए भली मार लहन हो जागा अखने जा लहन हो जागा अखने जा। मुझे मदीने जे ताजदार फरमायो 120 सिफ़ूं हूंदियूं। घणियूं सिफ़ूं हूंदियूं 120 सिफ़ूं हूंदियूं। मुझे आका फरमायो उन 120 सिफ़ुनि में 40 सिफ़ूं घणियूं तवज्जह कर 40 सिफ़ूं हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा ताईं तमाम अंबिया जे उम्मत जूं रुगी 40 सिफ़ूं हूंदियूं। हिकिड़े मुझे मदीने वारे मीर जे उम्मत जूं 80 सिफ़ूं हूंदियूं। दिल ठरी पे कोन ठरी तमाम अंबिया जूं 40 सिफ़ूं हिकिड़े मुझे मदीने जे ताजदार जे उम्मत जूं 80 सिफ़ूं हूंदियूं। राज़ कहिड़ो आहे ख़ुदा ॿुधाए रहियो आहे दावत आदम खां वठी करे मुझे महबूब मुस्तफ़ा ताईं साॻी रही ला इलाहा इल्लल्लाह दलील मटबो रहियो दलील मटबो रहियो। ये खणी छो नथो चवी त दलील मोकिलण वारो भी पाणा पंहिंजे महबूब खे अहिड़ो दलील मज़बूत करे मोकिलियईं जो मुंहिंजो सुहिणो महबूब जॾहिं निगाह पियो करे उहो दिलड़ी पंहिंजी फुराए वेही पियो रहे। एकड़ो मिसाल दे 2 दे 5 दे 10 दे केतरा भी दे ओ मुझा दोस्त अजीज गाल वरीब उते ही अचे बीहंदी शायद हकड़न फकीरन में मु यहूदी औरत वारी गाल बुधाई हुई कान बुधाई हम बी केड़ी बुधाई हम याद काने का अजीजा ने मल थोड़ो अगते वधो जे करे बुधला तकते वधो मुझे महबूब मुस्तफा जे गुलामन जी मोहब्बत ॾिसो तो असां जी मोहब्बत है अल्हम्दुलिल्लाह यह निस्बत है जो शादी जे अंदर भी पांजे महबूब जे मिलाद जो प्रोग्राम पिया कयो। मुझे अल्लाह फरमायो या अय्युहन नास ओ इंसान हो याद रखी छड़ियो मां पांजे महबूब के कायनात जे ज़र्रे ज़र्रे जे ला दिल बनाए मोकिलियो खैबर जो मोकियो किथों जो मोकियो खैबर जो मोकियो जंगे खैबर का बाद में मुझे महबूब जे दरबार में हिकड़ो गड आयो केर आयो गड हेड़ो आयो अर्ज करण लगो या रसूल अल्लाह कमाल त मुझे महबूब जो निहार कमाल त मुझे महबूब जो निहार प्यार त मुझे महबूब जो निहार कमाल निहार प्यार निहार मुखे बुधा तां के खेड़ी बिया जे को तां
गाला गाला जेको दाह बुधंदो त सबको आ पर जेको दाह वरनाईंदो जेको दाह जो दाद भी कंदो आ उनके दाह भी ॾिबी आ ऐं मुंहिंजा दोस्त दाह उनके ॾिबी आ जंहिंमें यकीन हूंदो आ मूंसां इंसाफ़ कंदो निगाह खणी कर मुंहिंजो महबूब मदीने खां ॿाहिरि निकिरंदो आ जॾहिं हरणीअ जी निगाह पवंदी आ यार में फाती पई हूंदी आ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह तो असां पंहिंजे ज़ुबान सां चयो हरणी भी कुछ आवाज़ कंदी आ मारी ॾिसी खिलंदो आ फासाइण वारो ॾिसी खिलंदो आ हाणे कुसण खां थी डिॼी हाणे ताहूं थी करी बस देर काने का इजो तो काती घुराया इजो तो तोखे कोहा मारीअ जे निगाह में इहो आ हीअ मौत खां डिॼी रही आ पर हुनखे कहिड़ी ख़बर हीअ हरणी जेको बोले रही आ यतीमन जे यार गरीबन जे गमखार अड़ियन जे आधार खे सॾड़ा करे रही आ मारी त इहो पियो समझे या मौत जे डप खां ताहूं करे रही आ मगर ख़बर उन मल पई आ मारी पंहिंजी काती तैयार कराईंदो आ हरणीअ खे तो कोहा लेकिन मारी काती तैयार करे आयो उते ज़मानत ला मदीने जो यारो अची वियो हरणीअ जो आवाज़ ॿुधी मुझे मदीने जे शहंशाह फरमायो ओ मारी जी सुना हिन हरणीअ खे छोड़ इजाज़त दे दिलबर हे छा थो करी हे जंग जो जानवर आ मस सूरन सां फाथो आ मुझे आका फरमायो तू हिन खे इजाज़त दे हे वनी पंहिंजो कम करे मोटींदी ओ अल्लाह जा नबी कॾहिं भी कोन थियो आ जो यार मां निकतल वञे वरी वापस मोटे मुझे सुने फरमायो जे इए तुझे ला कॾहिं कोन थियो आ तमाम मुस्तफा जे ला भी कॾहिं कोन थियो आ त जानवर वायदो करे वरी पूरो न करो तव्हां दुनिया जे निगाह सां ॾिठो आ मां मुस्तफा रहमत जे निगाह सां ॾिठो आ हरणीअ खे तू खोल मां मुस्तफा तेसी तो वटि बीठो हां जेकॾहिं हरणी वापसि न अचे त जेको नंढो ॾोह चवंदे मां मुस्तफा भरे ॾियण लाइ तयार हां मुसलमान कोट खबड़ खान सोलंगी वारा जेको महबूब न जानवरन जो ज़मानतूं खणे वो पंहिंजे आशिकन खे छॾे ॾींदो जवाब त ॾे छा पंहिंजे आशिकन खे छॾींदो पर फ़र्क़ु हिकिड़ो आहे कहिड़ो जानवर त ॿिया बि हुया पर ज़मानत उन जी खयों जंहिं सदड़ो कयो मियां फ़कीर मम अली मोहम्मद कुंड में सदाई वेही रहंदो आ मसज तो ते निगाह पई आ ओ मियां अली मोहम्मद फ़कीर रखण किथों जो खबर तो भिरावड़ को अल्लाह किथों जो आ पर जिथे भी प्रोग्राम थींदो आ जेन मल मानू मिलंदा त पछाड़ी में हथ दींदो आ अज दिसी वरतो थमास त सामो कुंड में बैठो आ ओ मुजा दोस्त अजीज मदीने जो मीर ज़मानत खणदो जरूर आहे मगर कंजी खणदो आ जेको अर्ज कंदो आ जा मिठड़ा मुझी पारत हो जई जेको अर्ज कदो मिठड़ा मुझी गाला गाला मिठड़ा मुझी आधी रात जो थंदो आ आधी रात जो थंदो आ पंहिंजे यार खे सॾड़ा कंदो आ छा चवंदो आ उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पहुंचा छदे वींदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छदे वींदा मिट्टीअ जा बण बिजी मुहते मिट्टीअ जा बण बिजी मुहते कोठे कदहीं यार खे त ॾिस पिरीअ खे कदहीं पुकारे त ॾिस दिल पर खे कदहीं सॾड़ो करे त ॾिस दिल पर खां मदद कदहीं घुरी त ॾिस ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोटू मटण नथो चाहियां न त जे क़ुरान मां साबित करे ॾियईं मुंहिंजो रब पाण फरमाईंदो आहे त मदद घुरो मुंहिंजे यार खां मदद घुरो
लेकिन मौजू अॻिते वधाइण थो चाहियां। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हरनिया महबूब खे सॾा थी करे, महबूब सॾड़ा ॿुधे थो, हरनीअ जो आवाज़ बि ॿुधे थो, उन जी ॿोली बि सुञाणे थो। मारी निहारे चवे थो सुहिणा ठीकु आहे, जेकॾहिं तो जहिड़ो यार हिन हरनीअ जो ज़ामिन आहे, मूंखे कहिड़ी परवाह, देर कोन थो करे हरनीअ खे खोले थो। हरणी निकिरंदी थी वञे, अखियुनि जाॾो ग़ाइब थी वे। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा वेठो आहे, उहो हरणी जो मालिक जेको मारी निहारे रहियो आहे। टाइम पूरो थियण वारो आहे, का खड़ी थी मुंहिंजे महबूब जे दरबार में अर्ज़ो करे सुहिणा तुवारी हरणी त कान आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो सब्र कर, अकेली कान ईंदी, राज खे वठी ईंदी। तू चवे तो हिकड़ी कान आई आ, मां मुस्तफ़ा तो ॿुधाए जंहिं मां महबूब मुस्तफ़ा अल्लाह जे हबीब खे इश्क वारी अख सां ॾिठो आ, उन बच्चा कुर्बान करण खां कॾहिं बि देर कान कई आ। तू चवी तो हरणी कान आहे, अञा ईअं चई बस कयईं, हीअं जो निहारे त हरणी त अची रही आ, मगर नंढड़ा बचड़ा बि गॾु खयो थी अचे, उहे बि वठियो थी अचे। बचड़नि सूधो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे कदमनि में किरी पई आ, आवाज़ करण लगी आ। मारी परेशान आ, पई अकेली हुई, पलर वठी आई आ, कदमन महबूब जंदे पई आ। अर्ज़ तो करे सोना या चवे छा पे थी, आवाज़ छा थी करे। मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो अखारो इन हरनी दाह करे चयो सोना बचड़ा छड़े आई हां, उन्हनि के खीरड़ो कान प्यारे आई हां, मोकिलाए कान आई हां। मां मुझा दिल पर मूंखे ख़बर आ त मुझा महबूब तुझो यतीमन सा प्यार होंदो आ, मुझा बचड़ा यतीम थियण वारा हन, बस मूंखे एतिरी मोहलत वठी दे। अमड़ हां दिल थी चवे तुझे हूंदे इएं बचन खे अकेलो कीअं छॾियां, हिकिड़ो दफ़ो बचड़नि खे खीर पी प्यारे अचां, ॿुधाए बि अचां त वञी जान कुर्बान थी कयां। ओ मारी जॾहिं पहिरों दफ़ो मां मुस्तफ़ा आयुसि, इन हरणीअ जे ताहुन ते ईअं पई चवे सुहिणा हाणे छा थी चवे। अर्ज़ थी करे हाणे ओ मुंहिंजा सुहिणा, जॾहिं बचड़नि खे खीर प्यारण जे लाइ वियसि, रोई बचड़नि खे चयमि बचड़ा तव्हांजी माउ आई हां, जल्द कयो खीर पी वठो, तव्हांजे माउ जी आख़िरी मुलाक़ात आहे। बचड़नि पुछियो अम्मा काॾे थी वञी, अर्ज़ कयमि त सुहिणो महबूब मुहम्मद ज़मानत ॾेई आई हां, उन महबूब सां वाइदो पूरो करण थी वञा। बचड़नि चयो अम्मा जॾहिं तूं महबूब जे हवाले पंहिंजी जान थी करी, असांजी जान कंहिंजे लाइ असांखे बि वठी हल त महबूब जे हली कदमनि में कुर्बान थियूं। लेकिन गौर कर जंहिं मुंहिंजे महबूब सां वाइदो निभायो आहे, मुंहिंजे पीरीअ उनखे कीअं रंग लायो, जंहिं महबूब सां वाइदो निभायो आहे, हबीब उनखे रंग लायो आहे। मारीअ जो ॾिठो हीअ ॻाल्हि हिते थी आहे, देर कान कई, चई सुहिणा इहा हरणी बि तव्हांखे आई, इहे बचड़ा हरनीअ जा बि तव्हांखे आया, पर सुहिणा ॻाल्हि खुटी कान, मूंखे मोहलत ॾियो जीअं हरनीअ खे ॾिनव, मां बि पंहिंजा बचड़नि जा पलर वठी अचां, जीअं हरणी नाम तां कुर्बान थी। अॼु मारवी बि बचड़नि सूधो नाम तां कुर्बान थियण लाइ तयार आहे। अज़ीज़ा ने मन वो मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात जेको जानवरन सां ॻाल्हाईंदो बि आहे, जानवरन जूं ॿोलियूं ॿुधंदो बि आहे, उन्हनि जा फरियाद बि ॿुधंदो आहे, उन्हनि जो दाद बि कंदो आहे। केरु कंदो आहे जो मदीने जो घोट कंदो आहे, जेको जानवरन जो इंसाफ़ करे, जेको जानवरन जो दाद करे, जेको जानवरन जूं ज़मानतूं खणे। ॿुधायो पंहिंजे ग़ुलामनि खे कीअं छॾींदो, जवाब ॾे। पंहिंजे अकुल खां पुछ न, जेको ग़ुलामनि खे कीअं छॾींदो, जेको जानवरनि खे नथो छॾे। ॻाल्हि मां ॻाल्हि चढ़ी आई, थोरी ॿी बि करे वठां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन उठ जो किस्सो कयां, जंहिं उठ मां मालिक बेज़ार थी करे तव्हां रसूलुल्लाह जे दरबार में खणी आया। सुहिणा उठ ॾाढो तंग कयो आहे, इजाज़त मिले त कुही जान छॾायूं, पर माल माड़ीअ में पहुतासीं। मोहम्मद ईसा साम्हूं निहार, मोहम्मद ईसा कननि ॿुधो, अखियुनि ॾिठो, शाहिद आहे। उहो माण्हू हीअं वेठो आहे, उन जे भाउ ॿुधायो साईं हिकिड़ो असांजो उठ हुयो, असांजे हिन भाउ उन उठ खे चयो यार हाणे माफ़ कजां, हाणे मां तोखे विकिणा थो। जीअं हिन चयो त विकिणा थो, उठ पंहिंजो सॼे वग खे छॾे ॾिनो, ॿाहिरि बीठो आहे, वेठो असां ॾे निहारे, वेठो रोए, वेठो उठ रोए। अचे ॻाल्हि कई त मां त उठ खे थो विकिणा, पर होॾे उठ निहारियो, उठ चरण छॾे ॾिनो। अदा इहा ॻाल्हि सची आहे, चयो उठ चरण छॾे ॾिनो, उठ
हाल सा वजन छड़े दिनो ज़ारो कतार रोण लगो जदे चयो मास गाल बुध छो पियो रोए वो फकीर जिक्र वारो हो अल्लाह जो महबूब मुस्तफा करीम जे इश्क वारो हो उठ छो पियो रोए इन जेला पियो रोए वो दोस्त गाल पियो करे ख्वाब तो दिसा ख्वाब में इया खबर पे उठ पियो चवे त तू यार जो जिक्र कंदो ही मुंह ते चढ़ी दुरूद पढ़ंदो ही विकण दे खबर ना है कजे हवाले थी वी चवे तो खुदा जी जात थी जाने जेडी मल उन उठ दे निहारे चे मास गाल बुध मु तुझे विकण जो फैसलो खत्म करे छड़ियो कोन तो विकणई उठ आवाज कदो वजी प्रबलर सा गद चरण शुरू कई महबूब त महबूबा महबूब जे गुलामन के झंग जा जानवर भी सुञाणन था या घणे वक्त जी गाल कने पुछो ॾींहं घणा गुज़रिया हन जबलन जे विच में माल माड़ी जी गाल मालिक दाह खणी आयो सोना उठ तंग कयो इजाजत मिले त कुहास इजाजत मिले त उनके हिय कया वाह मुझा मदीने जा साईं मुझे आका इए कोन चयो तो उठ तो जो जी वणई जी कर मुझे मुस्तफा फरमायो त भी मा हला उठ खा हाय मुसलमान गौर त कर फकीर गुलाम कादर गौर कर जेको महबूब मुस्तफा जानवरन जो भी दाद करे पाजे गुलामन के किए छडींदो बिठा मुझो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो वा उठड़े जी निगाह पैया ज़ारो कतार रोण लगो आवाज कण लगो मालिक जवे तो सोना मस्ता मौज में मुझे मुस्तफा फरमायो परे थी मुझो आका अगते वधियो उठ पांजी पेशानी मुझे यार जे कदमन ते रखिया उठ के भी खबरा ही उहो महबूबा जेको न महबूब जे चौठ के चुमदो वा उनके रब अडे छडींदो उठ के भी खबरा प्रिय जे कदमन में चुमण में अल्लाह राजी थींदो उठ कदमन ते चुमियूं दई करे आवाज कण लगो अखड़न मां लुड़क लाड़न लगो मुझे महबूब मुस्तफा न जो आवाज बुधी करे मथड़े दत रगी पान फरमायो फिक्र न कर तुझो दाद कयूं था तुझो दाद कयूं था तुझो फैसलो कयूं था मालिक के फरमायो दे खबर दाहू त करी तो त उठ रात जो निंद्र कण कोन थो दे मगर दे खबर ए उठ तमा मुस्तफा के दाह थो दे सोना पुछोस कम मुते घणो वठंदो खाधो मुके थोरो दींदो कम मुका घणो वठंदो खाधो मुके थोरो दींदो एक बे उठ जी गाली दिया हो भी रात जो दाहू कंदो हो मालिकन के निंद्र कण कोन दींदो हो रसूलुल्लाह जे दरबार में आया मुझा महबूब वया उन चे सोना दाहू कंदो छो दाहू कंदो मुझो मालिक इशा जी नमाज कोन पढ़ंदो छा कोन कंदो सोमहणी जी नमाज कोन पढ़ंदो मां डिज दाहू कंदो मता अल्लाह जो अज़ाब हिन जे करे नाज़िल थे मां भी न लपेट में सड़ी वञा इन करे दाहू कंदो अजीजा ने मन मुझे महबूब मुस्तफा सा जानवर गालाइंदा न रुगी गालाइंदा पर पंहिंजा फरियाद भी गाल पे कयम कहिड़ी याद थई तहां चो तो न पर मां वरी ॿुधाईंदो मां हाँ ये मोहम्मद हारून खुदा को तोखे भी मदीने जी टिकट दे अजीजा ने मन खुदा सबनी के मुझे महबूब मदीने वाले मीर जो घरड़ो दड़ो नसीब फरमाए आमीन जो याद कजो मुझा दोस्त मदीने जो हो शहरा मक्के जो हो शहरा शेते रात दी मुझे रब जे रहमत जो नुज़ूल थींदो एतरो त प्यारो रब जो मक्के जो शहर छो जो मुझे मदीने वाले मीर जमीन ते कदम रखा शहर मक्के जो मदीनो छो प्यारो मुझे महबूब मुस्तफा दुनिया में आयो त कदम मक्के में दुनिया के छड़ियो त कदम मदीने में रब चयो मुझे महबूब जो अचण वञण खां वधीक प्यारो मुझो महबूब आयो मां अल्लाह एडो खुश हां जे जगह ते मुझे महबूब अची कदम रखियो ते हिकड़ो नफल लख नफल जे बराबर पर जह जमीन ते मुझ महबूब मां अल्लाह जे हुक्म के लबैक चई करे पंहिंजे हिन पाक जिस्म के जमीन जे हवाले कयो मुझे महबूब हवाले कयो मां अल्लाह उन जमीन के भी इज्जत वारो बनायो उन जमीन ते भी हिकड़ो नफल 50,000 नफलन जे बराबर
अजीजा ने मल याद रखी चढ़ जा मक्के मदीने जी दुगी हिकड़ी ही गाल बुधी चढ़े जरे दुनिया में दज्जाली फितनो इंदो देर काने का वक्त भरियो बीठो आ पुत्र याद रखी चढ़ जा दज्जाली फितनो दुनिया में इंदो उन दज्जाल जी ताकत केतरी हुंदी उन जी फौज केतरी हुंदी अजकल जेके तवज्जो के नौजवानो टेलीविजन ते अजकल जेके ड्रामा हलन था पिया न अजीब अजीब की मखलूक जे हथ वडा ही ही कंदा था अचन ॾिसंदा आहियो न हीअं हीअं कंदा था अचन बंदूक हण असर कान थी करे बम हण असर कोन थो करे तलवार हण असर ॾिसंदा हो न ही हर शइ खे चीरींदा था वञनि इहो इन्हनि छा थो ठाहियो आहे फितनो दज्जाली उन जी जॾहिं तारीख़ पढ़ी अथनि जॾहिं दज्जाली फितनो थींदो उन सां गॾु जेका फौज हूंदी उहा इन्हनि वांगुरु हूंदी माण्हूअ खे हीअं हथ सां वठी उछलाईंदा वेंदा माण्हू मारींदा वेंदा उन जे फौज खे एतिरी ताक़त हूंदी उन्हनि खे गोली असर कान कंदी तुंहिंजो बम असर कोन कंदो लेकिन मुंहिंजा दोस्त इहा फौज वॾी ताक़तवर हूंदी मगर मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो न मक्के जे शहर में अची सघंदी न मदीने जे शहर में अची सघंदी सॼी दुनिया ते वैरानी कदी वेंदी माण्हू मारींदी वेंदी तबाही कदी वेंदी मगर मक्के जे सरज़मीन ते अची कोन सघंदा मदीने जे सरज़मीन ते अची कोन सघंदा छो हुते मुंहिंजे महबूब जे आमद जा कदम आहिनि हिते मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा गुंबज़ खज़रा जे अंदर जिस्म मौजूद आहे रब चे तो याद रखी छड़ियो मुझे प्रिय जे जमीन ते कदम रखा वहा जमीन अमन वारी आ जिते मुझे महबूब जो जिस्म असर मौजूद आ वहा जमीन भी सलामती वारी आ ओ दुनिया वारो अमन ऐ सलामती बेहद काने का अमन ऐ सलामती मुझे महबूब मुस्तफ़ा जे ज़ात में मौजूद आ जेको उन सा नी हलाइंदो जेको पंहिंजे दिल में मुझे यार के जा दींदो सदै अमन ऐ सलामती में रहंदो वो जेको पांजे शादिन में भी जेको न पांजे शादिन में भी मुझे महबूब मुस्तफ़ा जा मीलाद कंदो ओ अमन सलामती में कोन होंदो छा गला गला कोन होंदो छा मुबारक अथव जो रब तौफीक ॾिनी अथव पर गॾो गॾु हा दुआ घुरजो त ही जन जे शादिन में मीलाद थियनि था त ख़ुदा उन्हनि खे हा तौफीक बि ॾे त हू निमाज़ी बणिजी पवनि शादीअ जी पहिरीं रात हुजे जेॾी महिल सेज था लही पंहिंजे घर में पहुचनि त सभ खां पहिरीं ज़ाल ऐं मुड़ुस वुज़ू करे मुसल्लो विछाए करीम रब जे दरबार में पहिरीं बरकातू नफ़िल शुक्राने जो अदा कनि त मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान जो असांजे ज़िंदगी जी जेका शुरूआत कई अथई उहा महबूब मुस्तफ़ा जे मीलाद सां कई अथई अजीजा ने मल जॾहिं घोट ऐं कुंवार इएं मुसल्ले ते वेही करे रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में बरकातू नफ़िल शुक्राने जो पढ़ी करे उन खां बाद में उथी ज़िंदगी जो आगाज़ कंदा अल्लाह कंदो उन्हनि मां जेके बचड़ा थींदा उहे दीन जा ठेकेदार थींदा दीन जा दीवाना थींदा दीन जा परवाना थींदा ओ मुंहिंजा दोस्तो अजीजो मुझे महबूब मुस्तफ़ा जी अर्ज़ पे कयुम त ख़ैबर जे मौके ते हिकिड़ो गॾहड़ो आयो केर आयो गॾहड़ो आयो आ मुझे मुस्तफ़ा जे दरबार में ज़ारो कदार रोई पंहिंजे ॿोलीअ में कुझु चई रहियो आ मुझे मुस्तफ़ा फरमायो फ़िक्र न कर तूं असांजो आ अॼु खां वठी तोते नालो था रखूं याफूर छा नालो हबीबन रखियो छा रखियो याफूर तारीख़ पढ़ो मदीने जी मक्के जी ख़ैबर जे मौके खां बाद में जॾहिं महबूब आया जॾहिं उन गॾहड़े के कंहिं सहाबी में कम हूंदो हुयो सहाबी मौजूद न हूंदो हो चवंदा याफूर वञ फलाणे सहाबीअ खे वठी आ उहो याफूर वेंदो हो सहाबी जे दरवाज़े ते बीही करे उते आवाज़ कंदो हो सहाबी निकिरंदो हो ए याफूर कंध जा इशारा ॾींदो हो सहाबी समझी वेंदो हो त मुंहिंजे महबूब पैगाम मोकिलियो आहे लेकिन उन याफूर जे आखिरी पसान दे निहार जॾहिं मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर अल्लाह जो अमर तस्लीम कंदे इन फ़ानी दुनिया खां मुंहिंजा दोस्त ज़ाहिरी जिस्म सां ज़ाहिरी तौर ते अलविदा चई पंहिंजे हक़ीक़ी रब सां मिलियो आहे उन याफूर देर ई कान कई आहे पंहिंजे पाण खे खूह में खणी फिटो कयो
कादे फिटो कयो गला गला कादे फिटो कयो याफूर जो हो प्यारा त जह पिरीअ जे ला जिंदगी पियो गुजारिया जॾहिं पिरीअ न अखियुनि जाॾो ॾाहे त जिंदगी छा कंदी गदो गद हिकड़ो बियो सहाबी नालो अब्दुल्लाह बिन जुबैर नालो चाहे अब्दुल्लाह बिन जुबैर मुझे मुस्तफा करीम जो सहाबिया जे दियारे मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुनिया के अलविदा चयो ज़ाहिरी जिस्म सा उन ॾींहं खां वठी उन सहाबी अखियूं कोन पियो पटे रात ॾींहं रोए पियो अल्लाह का दुआ घुरी रहियो ओ मुझा मौला हाणे हे अखियुनि मां मुझो नूर खत्म कर मां अखियूं पटियां त कुछ भी न दिसा अखियूं पटियां त कुछ भी न दिसा रोई रहियो दुआऊं घुरी रहियो रब उन जी दुआ कबूल कई नूर वारो नूर खां नाबीन थी वियो जॾहिं दुनिया चयो अब्दुल्ला हे छा कयई चवे थो ॻाल्हि ॿुध जॾहिं अखियुनि सां दिल भर जो दीदार कंदो हुयो साणे अखियूं वरी ॿियनि खे कीअं ॾिसंदे सहाबा जो इश्का गला गला कह जो इश्का सहाबा जो इश्का दीवान किया कैसा मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात साहे तो मुझा मुसलमान भाइरो ओ मुझा मुसलमान दोस्तों फकीर सिकंदर कादे वियो सोलंगी सिकंदर बैठो आ न केड़ो मां जो भाइरो हो बैठे जे भर में बैठो जे मां चंद वडे भा का नडे भाजी शादी माशाअल्लाह शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह जे अल्लाह ताला जवानी में